ही ही तव्हां ॾिसो थरपारकर जो चौरो ऐं ख़ासियत इहा आहे त शाह उलती भिटाई जो परस्तार को हिते आहे जेको सॼे हिन चौरे खे शाह जे ॻाढ़नि ऐं सावनि अखरनि सां शेरनि सां हुन सिंगारे छॾियो आहे। सो थर हुअं बि बाबा पंहिंजे फोक में पंहिंजे विज़डम में तमामु स्ट्रॉन्ग आहे। थर जो जेको माण्हू हूंदो उहो शाइरी ऐं राग सां ज़रूरु दिलचस्पी रखे थो, जंहिंजो हिकिड़ो सबूत इहो बि आहे ही चौरो। इनमें इहो हिकिड़ी खूबी आहे त थरपारकर में जेतिरी बि बारिश पवे त उन चौरनि में पाणी कोन टपकंदो आहे। अच्छा, बिल्कुलु ही चौरो घणनि ॾींहंनि में ठहंदो आहे साईं, का आइडिया आहे? 10 ॾींहं में। ठीकु आहे, घणनि पैसनि में ही ठहंदो? घटि में घटि 20-22 हज़ार ख़र्च काईंदो। 20-22 हज़ार में ही चौरो फाइनल थी वेंदो? जी हा। दोस्तों, मां हिन वक़्तु थरपारकर में आहियां। थर में जॾहिं बरसातूं थियनि थियूं त लोकल जेको फूड आहे न हितां जो उहो वॾी तादाद में थिए थो। लोकल फूड में बाबा असांखे ॿुधाईंदो कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके हिते हू ठाहींदा आहिनि। बारिश जे मौसम में त खुंबी थींदी आहे, तंहिंखां पोइ जेके ॿनियनि में जेके फसल उन में थियनि त खाइण जूं भाॼियूं आहिनि त ही नंढा छां जेके इन जी भाॼी थींदी आहे, ग्वार जी भाॼी थींदी आहे, चिबड़नि जी भाॼी थींदी आहे, चोरे जो फरियूं उन जी भाॼी थींदी आहे, मोठ जी कची फरी जी भाॼी थींदी आहे। ऐं हीअ थी वसकारे उनखे सुकाए रखिबी आहिनि। तव्हांखे पहिरीं ॿुधाई ही सुकायल भाॼी बि कमु ईंदी आहे। पोइ सिङर जी भाॼी थींदी आहे, मूंग जी भाॼी थींदी आहे। ऐं जून जुलाई जे टाइम में त उन टाइम में जेके ॼारूं आहिनि इन में पेरूं थींदा आहिनि, पहिरीं सिङर थींदी आहे, पोइ पेरूं थींदा आहिनि। इहे बि माण्हू खाईंदा आहिनि, माल बि उहो खाईंदो आहे। बसि भाॼी पोखण जी यानी मौसम जेको आहे हिते हाणे ख़तमु थी वियो आहे। तमामु पछाड़ी में जेकी ग्वार जेका आहे इन जी मौसम आहे, पर हीअ नंढो थींदो, पर पोइ मौसम ख़तमु थी वई आहे। पर हाणे हीअ जेके बरसाति पवण खां पोइ हीअ जेका फरी लॻे पई, हीअ सुठियूं फरियूं लॻनि पियूं, ॾिठी फरी लॻे पई ग्वार में, हीअ ग्वार में फरियूं लॻनि पियूं। ऐं हीअ हिन जो ग्वार जो ॿूर आहे, हीअ ॿूर लॻे थो, फरी लॻे पई। ऐं हीअ जेके वलूं आहिनि छांहनि जूं, हीअ बि जेके छांह जे वल जेका आहे हीअ सुठी थिए पई। ॾिसो हिन में गुल लॻा पिया आहिनि, हीअ वल थिए पई, उन ॾो छांव लॻो पियो आहे। माशाल्लाह केतिरियूं सब्जियूं थियनि थियूं थरपारकर में, या लातादाद भाॼियुनि जो ज़िक्र कयो आहे बाबा साईं। इहे सभु हितां जा ट्रेडिशनल फूड आहिनि जेके बरसातुनि में हितां जे माण्हुनि खे खाइण जे लाइ मिलनि था। न रुगो बरसातूं, पर बरसातुनि खां पोइ हू सुकाए रखनि था ऐं ईअं ई गुज़र सफ़र हले थो। त थर जेको आहे रिच आहे, इन में तमामु घणा रिच प्रोटीन्स बि हूंदा। डॉक्टर साहिबु छा था चओ, हीअ जेके सब्जियूं आहिनि इहे खाऊं था असीं, केतिरो हेल्दी फूड आहे इहो? हिकिड़ो त घटि में घटि जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जो इहो त गुज़ारो थी वेंदो आहे। खाधे जो टेस्ट आहे या ग़रीब माण्हुनि जो गुज़र सफ़र थोरो थिए थो बाज़ार में वठण खां, उनखां इहो टाइम पास थी वेंदो आहे। बाक़ी जो रियल जेके आहे सायूं भाॼियूं जेके आहिनि उन्हनि जो त टेस्ट पंहिंजो हूंदो आहे, पर हिननि जो वधीक टेस्ट में वधीक सुठो हूंदो, पर उहा एनर्जी न हूंदी आहे। ओके, सो इहा हिकिड़ी नई ॻाल्हि आहे। बिल्कुलु, त टेस्ट ज़बरदस्त आहे, पर एनर्जी जे लाइ जेके रिच प्रोटीन्स आहिनि उहे अलॻि सां उहे वठणा पवंदा। लाज़मी हिकिड़ा हीट ते सनलाइट ते उहो जेको सुकंदा त इन हिसाब सां उहो जेको एनर्जी कैलरीज अंडरस्टूड उहो न थींदी। बाक़ी जो फ्रेश भाॼियूं उन्हनि जी त हूंदियूं आहिनि कैलरीज। सो खोड़ सारा फ्रेश भाॼियुनि जा ऑप्शंस आहिनि। जी सो थर जाइए मज़ा। अची आसण हुनजी ज़बरदस्त मींहं ई नीहा ॿई अखर हिकिड़ी जे वसण जा वेस करे त ककर कन कीहा बादल थी पीहा जे आगम अचण जा करी। ही चोरो घणनि ॾींहं में ठहंदो आहे साईं, का आइडिया आहे? 10 ॾींहं में। ठीकु आहे, घणनि पैसनि में ही ठहंदो? घटि में घटि 20-22 हज़ार ख़र्च काईंदो। 20-22 हज़ार में चोरो फाइनल थी वेंदो? इहो जो मां ठाहियां त पोइ घणा खाईंदो? सुठो जहिड़ो ठाराए ज़रूरु डिपेंड आहे, डेकोरेट करे ठाराए स्टोर। सिंध में तव्हां ठाराईंदा, सिंध में छा त ही असांजो जेको हिते खिप पियो आहे, ही काइयो आहे, ही मिलंदो कोन। उते तव्हांजो 50 हज़ार ख़र्च काई हूंदो। अच्छा, माना ही 50 हज़ार में असां सिंध में ठाराए सघूं था? जी हा।
ही सिर्फ बांस सां परचेस कंदा आहिनि ऐं बाक़ी इहो सिरूं कुझु परचेस कंदा आहिनि हा। ही जेको जंग मां जेको आहे न अक जो जेके काठियूं जेके आहिनि हाँ इहे हितां भई पाण मथे चिप लॻो भई कोन मिलंदो माना लोकल शयूं दस्तियाब आहिनि उहे हिन में ही सिर्फ बांस जेके आहिनि इहे जेका उहो परचेस कंदा आहिनि ज़बरदस्त